दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध। उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। पोरियो छा आहे या पोरियो जूं शिकिलियूं केतिरियूं थींदियूं आहिनि, इन ते ॿिनि टिनि जुमलनि में असां पंहिंजो वंड तव्हां साथियुनि सां रखूं था, जेको असांजो पंहिंजो ख़्यालु आहे उन तहत। पोरियो जूं हिन दुनिया में सिर्फ़ु ॿ शिकिलियूं थींदियूं आहिनि, सिर्फ़ु ॿ। हिकु जिस्मानी पोरियो, ॿियो ख़्याली पोरियो। हिन पूरी काइनात में पोरियो जूं इन्हनि ॿिनि शिकिलनि खां वधीक ॿियूं शिकिलियूं थींदियूं ई कोन्हनि के। सवाल छा हो त पोरियो छा आहे, उन जूं शिकिलियूं केतिरियूं आहिनि। शिकिलियूं पोरियो जूं आहिनि ॿ। सवाल इहा त पोरियो छा आहे। सच हे आहे त पाकिस्तान में बॉर्डर ते एतिरा माण्हू न आहिनि मरंदा जेतिरा माण्हू गटर साफ़ करण में पाकिस्तान में मरंदा आहिनि। हिकिड़ो आहे जिस्मानी पोरियो, हिकिड़ो आहे ख़्याली पोरियो। मिसाल तौर ख़्याली पोरियो कहिड़ो आहे? DSP, जज, वकील, पुलिस वारो या सरकारी नौकरी कंदड़ अदीब, दानिश्वर, मौलवी, शाइरो, ये जेके बि नाला आहिनि ॿिया सभु इहे आहिनि ख़्याली पोरियो जा नाला। इहो आहे ख़्याली पोरियो। मिसाल तौर सुबुह खां शाम ताईं जो अस्पताल में डॉक्टर वेठो आहे सरकारी, मूं ॿाह में तुंहिंजी माण्हू खे लिखी ॾींदो आहे, बाबा तुंहिंजी हीअ वञी दवा वठी जाए। इहो जिस्मानी पोरियो न आहे, इहो आहे ख़्याली पोरियो। हिकिड़ो माण्हू आहे जो ऑफिस में वेठो आहे, जज, उहो जेको माण्हू जी फ़ैसिला थो करे, उहो ख़्याली पोरियो आहे। हिकु वकील आहे, इहो ख़्याली पोरियो आहे। इहे सभु जेके बि शिकिलियूं आहिनि उहे सभु ख़्याली पोरियो जूं आहिनि, जेके जिस्मानी तरह कमु न आहिनि कंदा। जिस्मानी पोरियो जूं कहिड़ियूं शिकिलियूं आहिनि? जिस्मानी पोरियो जी शिकिल हिकु त मूं इहो चयो त बॉर्डरनि ते एतिरा माण्हू नथा मरनि जेतिरा माण्हू साल ते गटर साफ़ करण में मरनि था। जिस्मानी पोरियो में मज़दूरी आहे, जिस्मानी पोरियो में हारपो आहे, जेके हारी कमु कंदो आहे इहो आहे। मिसाल तौर दुनिया में जेके नालियूं या गटर साफ़ था कनि, इन्हनि जा किताब लिखियल आहिनि। उहे दानिश्वर आहिनि, उहे अदीब बि आहिनि, उहे शाइर बि आहिनि, उहे लेखक बि आहिनि, ऐं उहे दुनिया जा अज़ीम इनक़लाबी माण्हू बि आहिनि। इन सां गॾु हू जंहिंखे असां सवली सिंधी में चवंदा आहियूं भंगी या बालो, इहो कमु बि कंदा आहिनि। वाहिद दुनिया में हिकु मुल्क सवेज यूनियन जंहिं उजरत जो जेको उजरत ई पोरियो जी उहा जिस्मानी पोरियो ते रखी। डॉक्टर जी पघार 30,000 ई, त पटे वाले जी पघार 40,000 ई। जिस्मानी पोरियो असां वटि ख़्याली पोरियो कंदड़ माण्हू जिस्मानी पोरियो कंदड़नि खे चवंदा आहिनि जाहिल आहिनि। मिसाल ॿराड़ी में ॻोठनि में असां चवंदा आहिनि शहरी माण्हू जो पढ़ियल लिखियो थोरो घणो हूंदो, उहो चवंदा आहिनि अणपढ़िया जाहिल ठग, इन्हनि खे कहिड़ी ख़बर पए हारी कहिड़ो पढ़ियो लिखियो आहे, मज़दूर कहिड़ो पढ़ियो लिखियो आहे, या बालो जेको नालियूं साफ़ थो करे कहिड़ो पढ़ियो लिखियो आहे। पर सच में जिस्मानी पोरियो ते जेके तंज़ कंदड़ आहिनि, तनक़ीद कंदड़ आहिनि, तनक़ीद उछलींदड़ आहिनि, उन्हनि जा इहो सवाल हुजे त हिन काइनात पूरी खे हलाए केरु थो, जिस्मानी पोरियो वारो या ख़्याली पोरियो वारो? जवाबु ईंदो त जिस्मानी पोरियो वारो। जिस्मानी पोरियो में मज़दूर घर ठाहे, ऑफिसूं ठाहे, ओ जेका असां इन ख़्याली पोरियो कंदड़ खे जेको कलम हथ में हूंदो आहे जंहिंसां लिखंदो आहे, जेका पेन जेको मस सां जेको पनो हूंदो अथसि जंहिं ते लिखंदो आहे, इहो पनो ख़ुदि उहो मज़दूरी कंदड़ उहो जिस्मानी पोरियो कंदड़ ठाहींदो आहे। इहा जेका पेन आहे जेका हुन हथ मां जंहिंसां लिखे थो, इहा पेन ख़ुदि उहा जिस्मानी पोरियो कंदड़ ठाहींदो आहे। जज जंहिं कुर्सी ते वेही माण्हुनि सां फ़ैसिला थो करे, उहा कुर्सी ख़ुदि जिस्मानी पोरियो कंदड़ ठाहींदो आहे। जंहिं कुर्सी जंहिं जॻह ते वेही जंहिं जिस्मानी पोरियो खे ख़्याली पोरियो सां जेको माण्हू रद्द कंदो आहे, जंहिं जॻह ते वेठो हूंदो आहे, जेके कपिड़ा पातल हूंदा अथसि, जेका टोपी, जेका चौंपल, जेका फ़ोन, जेका माइक या जेके बि शयूं इस्तेमालु हूंदियूं अथसि, उहे सभु जिस्मानी पोरियो कंदड़ माण्हू ठाहींदा आहिनि। ऐं जवाब में उहे ई उन्हनि ख़्याली पोरियो कंदड़ जिस्मानी पोरियो कंदड़नि खे रद्द कंदा आहिनि। चरियो, जाहिलो, अणपढ़ियलो, गद्दारो, ठग, हज़ारनि तरीक़नि जो तोहमतूं हणियूं उनखे चवंदा आहिनि। हिननि खे कहिड़ी ख़बर पए? ख़्याली पोरियो इहो आहे मां हीअं थो चवां न त जन किताबनि मां तव्हां पढ़ी इहो अदीब, दानिश्वर, लेखक, साफ़ी, शाइर, नौकरियूं कंदड़ या जेके बि दुनिया जे अज़ीम पंहिंजो पाण खे सम्झो था, उहे सभु त ख़्याली पोरियो कंदा हो। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में ख़्याली पोरियो लाइ जंहिं जॻह ते तव्हां पहुता आहियो, तव्हांखे इन जॻह ते पहुचण लाइ जिस्मानी पोरियो कंदड़ माण्हुनि जी केतिरी ज़रूरत आहे, इन ते गौर करण जी ज़रूरत आहे। जिस्मानी पोरियो ई हिन काइनात खे बचायो आहे। पोरियो वाहिद हिकु ई शइ आहे, पोरियो जंहिं हीअ काइनात सुधारी आहे, जंहिं हिन काइनात खे जीअण लाइक़ु बणायो आहे, उहो हो ई जिस्मानी पोरियो। ऐं असां इंसान आहियूं, असां इंसान रहूं था, असां इंसान लाइक़ु सोचूं ऐं कमु करियूं, खाऊं पीऊं था, इन्हीअ खे इहो इन जॻह ते पहुचाइणु आहे जिस्मानी पूरियो करण वारनि माण्हुनि जो कमु ऐं अमल।
जेकॾहिं असां जंहिं जॻह ते हींअर ज़िंदगी गुज़ारंदो उन मां जिस्मानी पोरियो कढूं, बंदि था करियूं जिस्मानी पोरियो, ख़्याली पोरियो वारनि खे दुनिया था ॾियूं, तव्हां हलायो। जेकॾहिं चओ था त असां अज़ीम आहियूं, असांजी अज़ीम ख़्याल न आहिनि, असांजी अज़ीम शाइरनि अदीबनि फ़लसफ़नि हिननि जा ख़्याल न आहिनि, असांजी पूरी काइनात हलायूं था। त अॼु ॾींहं खां वठी मिसाल थो रखां, 2020 जे डिसंबर खां वठी पोरियो महिनत जेका जिस्मानी आहे उहा कंदड़ माण्हुनि खे रोकियूं था त तव्हां जिस्मानी पोरियो न करियो, ख़्याली पोरियो कंदड़ दुनिया हलाईंदा। तव्हांजे त गाॾीअ में जेको तेल विझंदो आहे उहो जिस्मानी पोरियो कंदड़ हूंदो आहे। तव्हांजी गाॾी जेका मोबिल मटाईंदो आहे, जेको सफ़ाई कंदो आहे, तव्हांजे घर में जेको किचिरो पवंदो आहे उहो खणी ॿाहिरि छॾींदड़, उहो बि जिस्मानी पोरियो कंदड़ हूंदो आहे। इन्हनि खे जेकॾहिं कढूं, इन्हनि खे चऊं त तव्हां जाइल आहियो, तव्हांखे कुझु न ईंदो आहे, तव्हां अणपढ़िया आहियो, इहो जेकॾहिं इहो साॻियो सवाल माण्हुनि जे मथां लागू करियूं, उहो कमु करणु छॾे ॾियनि, हिन दुनिया में त पेर बि नथो चोरी सघे। हिन दुनिया में हड़ माण्हू उगाड़ा घुमंदासूं, माण्हुनि खे कलम लिखण खां कोन हूंदो, अन्न फसल कोन हूंदा, छा हूंदो, केरु कंदो? इन करे ईअं रद्द करण लाइ, उन जिस्मानी पोरियो वारे माण्हुनि खे रद्द न करण लाइ, रद्द करे था छॾियूं न, रद्द न करियूं। जिस्मानी पोरियो कंदड़ दुनिया में बल्दी आहे, उनखे केॾा वॾा पावर आहिनि। दुकान तव्हांजो रद्द करे सघे थी, हथ कड़ी हणी सघे थी। सऊदी दुबई में वेंदड़ जेके माण्हू आहे, बल्दी खे केतिरा पावर आहिनि, पर असां वटि त किरियल नीच उन्हनि माण्हुनि खे न तालीम जो हक़ हूंदो आहे, न वेहण जो हक़ हूंदो आहे, न पंहिंजो पाण सां कचहरी करण जो हक़ हूंदो आहे, न पंहिंजो पाण सां मिलण जो उन्हनि माण्हुनि खे हक़ुरबा जेके जिस्मानी पोरियो कंदा आहिनि। ऐं उहे पढ़िया लिखिया माण्हू नी जिस्मानी पोरियो करण वारनि ते तनसूं कंदा आहिनि। उहे साॻा जेके जहिड़े बि क़िस्म जा तव्हांखे फैसिलिटियूं आहिनि, इहे जिस्मानी पोरियो कंदड़ जेके नालियूं साफ़ था कनि, उन्हनि खे सभु फैसिलिटियूं ॾियो, उहे अदीब नथा थी सघनि। उहे इहो पोरियो बि कंदा, उहे अदीब बि हूंदा। दुनिया में इन्हनि माण्हुनि किताब लिखिया आहिनि, उहे लेक्चर ॾींदा आहिनि, उहे दानिश्वर आहिनि, पर उन्हनि खे उन्हनि पोयां उहे साञामंद, उहे ख़्याली पोरियो कंदड़ माण्हू उन दुनिया जे मुल्कनि में उनखे ईअं रद्द न कंदा आहिनि जीअं असां तव्हां रद्द था करियूं जिस्मानी पोरियो कंदड़ खे। जिस्मानी पोरियो कंदड़ हीअ काइनात बचाई आहे, इन करे उनखे जाहिल, अणपढ़ियो, जेतिरा बि लक़ब ॾींदा आहियो इहे न ॾियो। उनखे उहे फैसिलिटियूं, उहो कमु ऐं पंहिंजो पाण जहिड़ो इंसानु सम्झी उहे सभु स्कूल ॿाहिराड़नि में हुजनि, हारनि वटि, मज़दूरनि वटि, शागिर्दनि वटि ऐं जिस्मानी पोरियो कंदड़नि वटि उहे सभु सहूलियतूं हुजनि जेके असांजे पाकिस्तान में MN MP वज़ीरनि जे ॿारनि औलादनि खे आहिनि। छो इहे अदीब छो नथा थी सघनि? 17 ग्रेडनि जा ऑफिसर थींदा, इहे दानिश्वर थींदा। आइनस्टाइन वक़्तु हालतुनि ऐं मुआशिरनि पैदा कयो। जेकॾहिं उहो मुआशिरा, वक़्तु, हालतूं, लाइब्रेरियूं, कॉलेज, यूनिवर्सिटियूं, इल्मु, शऊर ऐं उहो फ़लसफ़ो, अॾाप, उहो अदब न हुजे हा, उन जॻह ते आइनस्टाइन पैदा न थिया, हिते हुजे त हिते बि थी सघे थो। इन करे उन्हनि खे रद्द न, उन्हनि खे उहे फैसिलिटियूं, उहे सहूलियतूं ॾियण लाइ आम ॻाल्हि लायूं त इन्हनि माण्हुनि खे उहे सभु ॾियनि। ऐं इहे ई आम सां तव्हां जहिड़ा ख़ुदि मार्क्स चयो आहे त मार्क्स पैदाशी मार्क्स न हो, नाहे थींदो। मार्क्स खे मार्क्स वक़्तु, हालतुनि, समाज ऐं मुआशिरे बणायो। इन करे केर बि थी सघे थो।